साथियों नमस्कार। कल 23 मार्च 2022 ते दिल्लीअ में हिकु अखिल भारतीय कवि सम्मेलन मुशाइरो हो ऐं हेमू कालाणी जन्म शती समारोह जे सिलसिले में जी सिंधी साहित्य अकादमी दिल्लीअ पारां। सो उन में देश मां अलॻि अलॻि शाइर उते पहुता, जंहिंमें श्री विनोद आसूदाणी साहिबु पहुता हुआ ऐं वापसीअ में दिल्लीअ मां ईंदे नागपुर वेंदे हू भोपाल में बि हिकु ॾींहुं टिकिया श्री जगदीश छावणी साहिब जे घर। सो असां सभु दोस्त उन्हनि सां हिते मिलण आया आहियूं ऐं हिन पासे आहिनि ओम टेलियाणी साईं ऐं मां कनव शिवाणी ऐं हेॾां श्री भगवान बाबाणी ऐं दिलीप लालवाणी, हर्षा मूलचंदानी ऐं श्री जगदीश छावणी साहिबु। सो मुलाक़ात जो लाभ वठंदे ऐं शाइर मिले असांखे, असां हुनजी का शाइरी न ॿुधूं या थी नथो सघे। सो असांजो अर्ज़ु आहे विनोद साईं सां त पंहिंजी का कविता को गज़ल असांखे ॿुधाइनि। महिरबानी भाउ कन्हैया शिवाणी साहिबु। ऐं ही असां सभिनी दोस्तनि जो प्यारु आहे, अव्हांजो प्यारु आहे, मोहबतूं आहिनि जो दिल्लीअ मां वापसि ईंदे विच सफ़र में भोपाल में लही पियासीं ऐं अव्हां सभिनी दोस्तनि सां असांजी मुलाक़ातूं थियूं, तव्हांजूं मोहबतूं मिलियूं। ऐं हीअ गज़ल हिंद ऐं सिंध जे सभिनी दोस्तनि लाइ हाज़िर आहे, नओं गज़ल आहे। इरशाद त ओम भाऊ, तूं बि चरियो पक बणिजी पवंदे अॼु न सुभाणे। बाबाणी साहब, तूं बि चरियो पक बणिजी पवंदे अॼु न सुभाणे, ॾोह बिना ई ॾोही सॾिबे अॼु न सुभाणे। तूं बि चरियो पक बणिजी पवंदे अॼु न सुभाणे, ॾोह बिना ई ॾोही सॾिबे अॼु न सुभाणे। हर्षा जी, का बि तमन्ना पूरी कान थिए थी लेकिन, का बि तमन्ना पूरी कान थिए थी लेकिन, के उम्मीदूं पूरे रखंदे अॼु न सुभाणे, के उम्मीदूं पूरे रखंदे अॼु न सुभाणे। गौर कंदा जी साईं। चंद्र लही आयो घर मुंहिंजे तूं बि हली आ। चंद्र लही आयो घर मुंहिंजे तूं बि हली आ, केसी ख़ुदि खे रोके रखंदे अॼु न सुभाणे। दिलीप बाबू, चंद्र लही आयो घर मुंहिंजे तूं बि हली आ, केसी ख़ुदि खे रोके रखंदे अॼु न सुभाणे। ख़र्च कयो अथई शीशे जे महल मथां केॾो, जगदीश जी, ख़र्च कयो अथई शीशे जे महल मथां केॾो, पंहिंजे हथ सां पत्थर हणंदे अॼु न सुभाणे। ख़र्च कयो अथई शीशे जे महल मथां केॾो, पंहिंजे हथ सां पत्थर हणंदे अॼु न सुभाणे। ऐं सुकी वियो पाणी गंगा यमुना ज़मज़म जो, सुकी वियो पाणी गंगा यमुना ज़मज़म जो, आली अख का ॻोल्हे लहंदे अॼु न सुभाणे। सुकी वियो पाणी गंगा यमुना ज़मज़म जो, आली अख का ॻोल्हे लहंदे अॼु न सुभाणे। ऐं आउं ॿुधां पियो, दोस्तो ख़ासि करे सिंध हिंद जे दोस्तनि जे लाइ शेर आहे। आउं ॿुधां पियो, आउं ॿुधां पियो भुणको सिंधूअ जी छोलनि में, आउं ॿुधां पियो भुणको सिंधूअ जी छोलनि में, पंहिंजी धरतीअ ॾे तूं वरंदे अॼु न सुभाणे, अॼु न सुभाणे। आउं ॿुधां पियो भुणको सिंधूअ जी छोलनि में, पंहिंजी धरतीअ ॾे तूं वरंदे अॼु न सुभाणे। ऐं रेत ततल ते ई वेही रह वाटड़ू तूं, रेत ततल ते ई, हर्षा जी, रेत ततल ते ई वेही रह वाटड़ू तूं, हलंदे हलंदे कक थी पवंदे अॼु न सुभाणे। हलंदे 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 हलंदे
कक थी पवंदे अॼु न सुभाणे रेत ततल ते ई वेही रहो वाटेड़ू तूं हलंदे हलंदे कक थी पवंदे अॼु न सुभाणे ख़्वाब हक़ीक़त फ़र्क़ु नज़र जो ॿियो नाहे कुझु ख़्वाब हक़ीक़त फ़र्क़ु नज़र जो ॿियो नाहे कुझु दोखा खाई खाई सिखंदे अॼु न सुभाणे दोखा खाई खाई सिखंदे अॼु न सुभाणे तूं बि चरियो पक बणिजी पवंदे अॼु न सुभाणे ॾोह बिना ई ॾोही सॾिबे अॼु न सुभाणे आउं ॿुधां पियो भुणको सिंधुअ जी छोलिन में पंहिंजी धरतीअ ॾे तूं वरंदे अॼु न सुभाणे पंहिंजी धरतीअ ॾे तूं वरंदे अॼु न सुभाणे अॼु न सुभाणे अॼु न सुभाणे ऐं विनोद आसवाणी जॾहिं ही पंहिंजो गज़ल पढ़नि पिया त हुनजी आङुरियूं हिन कागर ते घुमनि पियूं माण्हू खां पुछंदो इहा कहिड़ी लिपि आहे दोस्तों हीअ ब्रेल स्क्रिप्ट आहे जेके बि नाबीना यानी विज़ुअली इम्पेयर्ड पर्सन हूंदा आहिनि उहे पंहिंजे हथ जे आङुर सां ब्रेल में लिखी पढ़ी सघंदा आहिनि हिनखे ब्रेल स्क्रिप्ट चइबो आहे या यूनिवर्सल स्क्रिप्ट आहे दुनिया जी का बि ॿोली फोनेटिक तरीक़े सां हिन में लिखी सघिजे थी ऐं पंहिंजी सॼी शाइरी पहिरियां ब्रेल स्क्रिप्ट में लिखंदो आहियां पोइ जॾहिं को मजमो असां शाया कंदा आहियूं त मुंहिंजा दोस्त हिते वेठा आहिनि भगवान बाबाणी साहिबु आहिनि मां बिल्कुलु कयां थो असां मुंहिंजा सभु मजमुआ 4-5 मजमुआ हिननि तमामु घणे कुर्ब मां लिखी मूंखे ॾिना आहिनि ॿिया बि असांजा भोपाल जा दोस्त आहिनि जे असांखे मदद कंदा आहिनि त ब्रेल लिपि तमामु हिकिड़ी इफेक्टिव चीज़ आहे असां सभिनी जे लाइ। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां पुछां